अरशन मथे वयड़ो अरबी अरशन मथे वयड़ो बलगल उला बेकमालिही सारो जहान रोशन थियो हसनत जमी ओ खिसालिही मोमिन सभई अज दिल सां पढ़ो सल्लू अलैहि व आलिही या अल्लाह या रहमान या रहीम या करीम रब ओ मुझा मौला अज 27वीं रजब जी रात आका जे मेराज जी रात आका करीम जे मेराज जे सदके अॼो को साईं महमूद अली सियाल साईं जो ख़ैर पंहिंजी बारगाह में ख़ैर ग़ुलामी पंहिंजी बारगाह में क़बूलो मंज़ूर फरमा ओ मौला मिठे मोहम्मद मुस्तफ़ा जो वास्तो थी सुभान अल्लज़ी असरा बि अब्दिही लैलम मिनल मस्जिदिल हराम इलल मस्जिदिल अक़सा सफ़र मेराज जो वास्तो थी मौला महमूद अली सियाल साईं खे सिहत ऐं वॾी खिज़री हयाती अता फरमा अॼु जी रात जे सदके साईं जी झोली सावी करन के पुट जी जोड़ी पुटन जी अता फरमा महमूदन साईं जे जेके भी दिलनि में जायज़ तमन्नाऊं आहिनि ओ मौला ए करीम महबूब जे सदके उहे पूरो फरमा मोहम्मद पुनल सियाल साईं तो मुश्किलातूं सभु नबी साईं जे सदके अॼु दूर फरमा ओ मौला बाबा साईं मोहम्मद सजण पढ़ियो साईं खे साईं जे सभिनी भाइरनि बाबा मेहरदीन साबिर अली अली नवाज़ हुसैन बख़्श साईं खे हिननि जे बचड़नि खे न्याणियुनि खे क़यामत ताईं आबाद फरमा साईं मोहम्मद सुमरो साईं खे साईं जे सभिनी घर वारनि खे अमी जी जल खे सिहत ऐं वॾी हयाती अता फरमा असांजे जमात जे निगरान साईं अरबाब अली मेतलो साहब खे सिहत ऐं वॾी खिज़री हयाती अता फरमा ओ मौला फ़कीर साईं खे रोज़ी में एॾो गंज ॾे जो हिन जूं क़यामत ताईं नस्लूं बि न खुटाए सघनि ओ मौला अॼु असां सभिनी खे गंज अता फरमा बशीर अहमद जियो साईं खे गंज अता फरमा जुमिले जेके बि वेठा आहियूं सभिनी खे गंज अता फरमा ओ मौला अॼु जी रात महबूब जेको मेराज वारी रात नबिल जा पेश इमाम थी महबूब नमाज पढ़ाई उन आका जे सजदे जो वास्तो थिए अॼो की सलातो तस्बीह जी असांजी नमाज पंहिंजी बारगाह में क़बूल फरमा असांजो सजदो पंहिंजी बारगाह में क़बूल फरमा ओ मौला महमूद अली साईं जे जेके बि दिलनि जूं जायज़ तमन्नाऊं आहिनि पूरी फरमा अल्लाह यार फुल पोटो साईं जा बच्चा घर आबाद फरमा मोहम्मद ज़ीशान साईं खे तारिक भंड साईं खे नौकरियूं अता फरमा ओ मौला गुलज़ार अली फुल पोटो साईं खे सिहत ॾे ऐं साईं खे साईं जे बचड़नि खे हर मुश्किलात खां क़यामत ताईं पनाह अता फरमा उस्ताद अमान ला सियाल साईं खे सादुल्ला सियाल साईं खे साईं वारनि जे भाइरनि बचड़नि खे सिहत ऐं वॾी खिज़री हयाती अता फरमा मां दिल जूं गुजरियूं ॻाल्हियूं मिठा तोखे न चवां त भला कंहिंखे चवां ओ मुंहिंजा करीम अल्लाह नबी साईं ऐं अम्मा ख़ातून जन्नत जो वास्तो थिए इमाम हसन हुसैन जो वास्तो थिए अॼु असां सभिनी जे दिलनि जूं जायज़ तमन्नाऊं पूरियूं फरमा महबूब जी सारी
امت کے فرقے وارت کھاؤں بچا او مولا سجی سندھ میں سجے پاکستان میں سعودی میں ایران میں عراق میں شام میں فلسطین میں مصر میں گھر گھر میں لکھ صلواتوں تھین یا دعا قبول فرما جے کے بے اولادی آئین انہن کے اولاد عطا فرما بے روزگارن کے روزی عطا فرما بیمارن کے شفا عطا فرما بیمار کربلا جو واسطو تھی جے کے بھی بیمار انہن کے صحت عطا فرما او مولا جسا سبنی جو بیڑو تار او مولا سائیں دیدار احمد سیال سائیں محمد بلاول سائیں کے صحت تائیں وڈی حیاتی عطا فرما اساں سبنی جے بچڑن کے صحت تائیں وڈی حیاتی عطا فرما ان اللہ وملائکتہ یصلون علی النبی یا ایھا الذین آمنوا صلوا علیہ وسلموا تسلیما اللہم صلی علی محمد النبی الامی وعلی آلہ وصحبہ وبارک وسلم لا الہ الا اللہ محمد الرسول اللہ بابا میرا جراتا بھی کرے درود و سلام پڑھو